बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमाम बिस्मिल्लाह खे नात ख़ान शौकत हुसैन चैनल जी तरफ़ां अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, जीअं तव्हांखे ख़बर आहे सदाईं तव्हांखे मिलाईंदा हूँ हर वारे कहाँ नात ख़ान सां, कहाँ आशिक़ रसूल सां, कहाँ शाइर सां, हर उन इंसान जंहिंजी मदीने वारे साईं सां तार आहे ऐं महबूब मदीने वारे साईं सां मोहबत आहे। ईअं ई अॼु असां तव्हांखे बहितरीनु सना ख़ान, बहितरीनु नात पढ़ंदड़, बहितरीनु आवाज़, असांजे प्यारे पंहिंजे मोरे जो तमामु बहितरीनु शख़्सियत ऐं फ़क़ीर तबियत रखंदड़ इंसान ऐं तमामु प्यारी आवाज़ जे मालिक साईं हाफ़िज़ अली मुराद सूमरो साहिब सां तव्हांखे मिलाईंदासीं। पाण साईं सुठो पढ़ंदा आहिनि ऐं पाण साईं हाफ़िज़ आहिनि। उनखां अलावा महफ़िलूं वग़ैरह कंदा आहिनि। साईं जन जूं महफ़िलूं असां ॿुधियूं आहिनि ऐं साईं जन जो जेको नात आहिनि उहे असांजे चैनल ते मौजूदु आहिनि। जेकॾहिं को दोस्त ॾिसे त ॾिसे सही। अॼु बि साईं जी नात रिकॉर्ड कंदासीं, जेके अमां दोस्तनि खे पुॼाईंदा हलंदासीं। तव्हां दोस्तनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, त जीअं हीअ असांजी जेका महिनत आहे हीअ ॿियनि दोस्तनि खे पुॼी सघे ऐं ॿिया दोस्त बि असांजे हिन पोस्ट खे ॾिसी सघनि। त सभिनी दोस्तनि खे मुंहिंजी इहा अपील हूंदी आहे, गुज़ारिश हूंदी आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा हलो ऐं लाइक कमेंट शेयर ज़रूरु कंदा हलो, जीअं असांखे ख़बर पए त असांजो प्रोग्राम तव्हांखे कीअं थो लॻे। असांजो फेसबुक ते बि पेज आहे शौकत हुसैन चैनल जे नाले सां। तव्हां उते उन पेज खे लाइक करे सघो था, त जीअं उते तव्हांखे बहितरीनु नातूं मिलंदियूं। उहे नातूं मिलंदियूं तव्हांखे जेके अॼु ॾींहं ताईं शायदि कंहिं ॿीजा तव्हांखे न मिलनि। ओरिजिनल ऐं असली आवाज़ ऐं उहे आवाज़ जेके महबूब मदीने वारे साईं सां मोहबत कंहिं साज़ जे ऐं ओरिजिनल आवाज़ जेके दोस्तनि जो आहे उहा तव्हांखे पुॼायूं पिया। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे मुंहिंजी त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कमेंट शेयर ज़रूरु कंदा हलो, त जीअं हीअ असांजी जेका नंढड़ी कोशिशि आहे इहा बारगाह इलाही क़बूल पए ऐं ॿिया दोस्त बि हिन मां फ़ाइदो वठी सघनि। त असां बिना देरि जे साईं सां गुफ़्तगू जो सिलसिलो वधाईंदासीं। त असां सां गॾु साईं हाफ़िज़ अली मुराद सूमरो साहिब असां मौजूदु आहिनि। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं कहिड़ा हाल आहिनि? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा तमामु ख़ुशि आहे। सभु ख़ैर आहे। कीअं पियो हले हीअ सना ख़ानी जो सफ़र ऐं महबूब मदीने वारे साईं सां हीअ जेको मोहबत आहे, हीअ जेका तार आहे जंहिंजे करे असां हीअ सना ख़ानी पढ़ूं पिया या पाण मिलूं पिया, त हीअ कॾहिं खां वठी अवां हीअ सना ख़ानी पढ़ूं पिया? असां साईं सना ख़ानी नंढा आहियूं त शुरू आहियूं। असांजा उस्ताद हुया साईं हाफ़िज़ मोहम्मद यूसुफ सूमरो, जिन जा उस्ताद बि हुया मुर्शिद बि साईं हाफ़िज़ अली मुराद मस्त साए ढोरे वारो। यानी कि सम्झो त बुज़ुर्गनि जूं महिरबानियूं नज़रूं करम आहिनि। सही। पोइ इहो पाक कलाम बि पढ़ंदा हुआसीं, नातुनि जो हिसाबु हलंदो हो। पोइ होरियां महिरबानियूं इहे थींदियूं हुयूं। उस्तादनि जो फैज़ मिलियो, मुर्शिदनि जो फैज़ मिली वियो। अल्हम्दुलिल्लाह हींअर माशाअल्लाह। कॾहिं खां शुरूआति कई, केतिरा हुयो तॾहिं खां पढ़ल? असां साईं 8-10 सालनि खां शुरू थिया आहियूं। सही सही। हा, तॾहिं खां वठी पढ़ंदा? तॾहिं खां वठी। पहिरियां तव्हां माना क़ुर शरीफ़ असां क़ुर शरीफ़ पढ़ंदा हुआसीं। माना सम्झो त 5 दर्जा पढ़ियासीं। सही। ऐं क़ुर शरीफ़ हिफ़्ज़ बि कयोसीं, ॾिसी यादि बि पढ़ियोसीं। सही। त उन खां पोइ वरी जॾहिं पढ़ी दंग कयोसीं अल्हम्दुलिल्लाह, पोइ वरी पेशमामद जो हिसाबु हुयो। सही। पोइ पेशमाम थियासीं, वरी पेशमामद जो हिसाबु हले पियो। सही। सना ख़ानी गॾोगॾु हले पई अल्हम्दुलिल्लाह। वग़ैरह वेंदा हो। अल्लाह जा एहसान, महबूबनि जो मीलाद, महबूबनि जी यारहीं, हुज़ूर गौस आज़म जे दामन में अथनि। बसि महिरबानी आहे। सही। पियो थो हलाए, पियो थो करम करे, पंहिंजी महिरबानी करे। अच्छा, ॿी तइलीम दुनियावी तइलीम कुझु आहे? मैट्रिक कयल आहे जी। उन खां पोइ इहे जेको आहे दीनी इस्लामी कम इन खे हलायो पिया। बसि इहो ॿियो पेशमामत आयो, ॿियो ॿारड़ा क़ुर शरीफ़ पाक कलाम आहे। दर्स तदरीस हले। हा, इहो दर्स जेको आहे क़ुर शरीफ़ जो इहो पढ़ो, उहो ॾियो पिया। हा, सही सही। नाज़रीन, साईं जन खे मूं महफ़िलुनि में जन खे ॿुधो आहे, तमामु साईं सुठो पढ़नि पिया था ऐं तमामु प्यारो आवाज़ु साईं जन जो ऐं मूंखे वणियो त मां चाहियो। ऐं असांजे चैनल जो मक़सदु बि इहो आहे त असां पंहिंजा जेके सिंधी नात ख़ान आहिनि ऐं सुरीला नात ख़ान आहिनि, पर असांजी सिंध में कमी वसाइल जी कमी आहे, इन जे करे असां अॻिते न अची सघिया आहियूं। त असांजी हिन चैनल जे थ्रू इहा कोशिशि हूंदी आहे त असां अहिड़ा आवाज़ अवां सां मिलायूं जेके अॼु ॾींहं ताईं का सोशल मीडिया ते या को एल्बम वग़ैरह न करे सघिया आहिनि, पर पढ़नि भलो था। त असां कोशिशि कंदा आहियूं त अहिड़ा ख़ूबसूरत आवाज़ ऐं बहितरीनु महबूब मदीने वारे साईं सां मोहबत रखंदड़ अहिड़ा चहिरा अवां जे अॻियां आणियूं जेके तव्हां बि ॾिसी सघो त हीअ नात पढ़नि था। साईं सां तव्हां राब्तो करे सघो था। अगरि का महफ़िल तव्हांखे कराइणो आहे त साईं सां राब्तो करे सघो था। साईं
बहितरीनु महफ़िलूं पढ़नि था ऐं इंशाअल्लाह साईं जी नात रिकॉर्ड कंदासीं त उहा बि तव्हां ॿुधी सघंदो इंशाअल्लाह साईं तमामु बहितरीनु पढ़नि पिया हमद नात तकरीरूं इंटरव्यू ऐं घणो कुझु सब्सक्राइब चैनल बहितरीनु नात ख़ाननि जूं नातूं ऐं बहितरीनु शख़्सनि सां मुलाक़ातूं उन खां अलावा असां मिलाईंदासीं तव्हांखे तमामु बहितरीनु शख़्सनि सां इंटरव्यू ऐं गुफ़्तगू कंदासीं उन्हनि सां उन खां अलावा कंदासीं नात ख़ाननि जूं बहितरीनु नातूं रिकॉर्ड सिर्फ़ु संदनि जे रियल आवाज़ में साईं पोइ महफ़िलुनि में वञो पिया जी उते हींअर जेका नात ख़ानी हले पई जी उन जे बारे में छा चवनि असली महबूब जो शान आहे पोइ जहिड़े हाल में आहे सही महबूबनि जो ज़िक्र जीअं हुकुम आहे ग़ुलामी ॾियूं पिया न इहे हींअर वारा नात ख़ान आहिनि जी जेके माना साज़ ऐं इहे घणो कुझु पोयां गॾे सॾे न साज़ खां उन जे हिसाब सां साज़ खां सवा पढ़े सुठो आहे सुठो आहे हा हे जेका महिरबानी आहे न हा तमामु भलो आहे बराबरि सही अलाह जो नालो आहे अलाह जो नालो बि वठूं था इन में बि अलाह जो नालो अची वञे पर अधु अखरी थी वञे हक़ीक़त इन जे लाइ चऊं था त सिधो थो जेको आहे सलातड़ी पढ़ी नात पढ़ंदासीं त इहो कमु सिधो थींदो सही ॻाल्हि हिकिड़े जे आवाज़ में हा कमु भलो थी वेंदो सही सही हो अलाह जो नालो आहे जहिड़ी ते पाण सां पढ़ंदे अल्हम्दुलिल्लाह ऐं शाइरनि में घणो कंहिंखे पढ़ियो आहे जेके शाइर मोहम्मद साईं सना लिखनि साईं हाजी गुलाम नबी महेसर उहो त हाणे साईं त हीउ सॼो सिस्टम असांखे करे ॾेई आहे हीउ दरवेश अकेडमी अलाह जो खोले वली ॾेई आहे। आहे जंहिंमें नात ख़ान साईं खे ॾिसी करे ऐं उन ई वधाया ऐं नात खे हिकिड़े अहिड़े तिर्ज़ुनि में आणे करे आसान करे छॾियो जो सभु को मुंहिंजे ख़्याल में जेको शुरूआत में केरु बि नात पढ़ंदो आहे त हाजी गुलाम नबी महेसर जी सची सची ॻाल्हि आहे वरी शागिर्द नंढड़े या नंढड़ो ॿार बि को पढ़ंदो आहे सुभान अल्लाह हाजी सुभान पढ़े। अल्लाह हा साईं हा उतां ई शुरूआत हर कंहिं उतां नात ई। जी तक़रीबन उतां ई शुरूआत थींदी आहे सही ॻाल्हि आहे हा ऐं उन खां अलावा ॿिया जेके शाइर आहिनि उन में कहिड़ा कहिड़ा शाइर ॿिया शाइर बि आहिनि सभु इहे जेके हींअर त शेर माशाल्लाह शेर ॿुरड़ो बि आहे सही सही ऐं ॿिया नात ख़ान बि आहिनि घणा आहिनि अलाह जा अहसान जेके शाइर आहिनि हा पोइ नातूं पढ़नि था उन्हनि में नालो अची थो वञे उन्हनि जो जंहिं जंहिं ते महिरबानी थी आहे जंहिं जंहिंखे वंड मिलियो आहे उन पंहिंजो हिकिड़ो मिसाल हाज़ुरी भरी आहे सही ग़ुलामी भरी आहे पोइ उन ग़ुलामीअ में उहो रंगजी आहे हक़ीक़त आहे हा महबूब मदीना साईं सां महबूब भाई मदीना वारे साईं जी महबत ऐं हुज़ूर गौस आज़म जी जंहिंखे महबत आहे न बेड़ा पार तो अल्हम्दुलिल्लाह उहो तमामु मथे चढ़ी वियो आहे हक़ीक़त ऐं तव्हां महबूबनि जो नात ख़ान तव्हां कॾहिं बि न ॾिठो हूंदो त को परेशान हा या हिकिड़ो मिसाल आहे जीअं हिकिड़ो इंसानु परेशान हूंदा रोज़ीअ लाइ हेॾे होॾे न हा हे वञनि था बसि यार जी ग़ुलामी ॾियो था अचनि गंज थो मिले पाण सॼी ॼाण रखनि था महबूबनि खे सॼी मालूमात वाह वाह सुभान अल्लाह मां थो चवां त अहिड़ो रस्तो ॿियो आहे ई कोन हा अलाह अलाह जे रसूल जो रस्तो वठे हुज़ूर गौस आज़म जूं नातूं पढ़े इंशाअल्लाह महबूबनि जो थी वञे त इंशाअल्लाह ताला हुन जे लाइ सभु कुझु आहे सही ॻाल्हि आहे हाजी तगर जी हिकिड़ी लाइन आहे तुंहिंजो मुंहुं बि मदीनो हा केॾो दूर परे आहे वाह। सदियूं अॼु बि सॼण था मुश्किल टारे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सो हक़ीक़त आहे महबूब मदीना साईं सां मोहबत आहे सना ख़ान जी ऐं हू जॾहिं बि सना ख़ान पढ़े थो त ईअं थींदो आहे जॾहिं हुन वटि थी सघे खीसे में ॿ रुपया बि न हुजनि पर ओचितो काल अची वेंदी अथसि साईं गंज थो मिले तव्हां सची पुछो पेशमामनि जी पघार ॾिसो सरकार आहे सरकारी माण्हू मुलाज़िमनि जूं पघारूं केॾियूं आहिनि पर परेशान आहिनि हक़ीक़त असांखे जेका मिसाल 5 रुपया मिलंदा खीसे में त माशाल्लाह एॾो कमु थी थो वञे चऊं था माशाल्लाह तमामु घणो मिली वियो आहे रूह बि ख़ुशि थी गंज सही बच्चा बि खाइनि था असां बि खाऊं था खीसे में 2 रुपया बची था वञनि गंजान अल्हम्दुलिल्लाह मां त बरकत जो हिसाबु आहे न त छा आहे त हीउ जेको हिसाबु आहे महबूबनि जो शान महबूबनि जूं नातूं यारहीं इन मां हथु न कढे माण्हू बसि चंबड़ियो अचे इंशाअल्लाह ताला बेड़ा पार थियनि कॾहिं न कॾहिं आगामी ईंदो इंशाअल्लाह उम्मीद आहे उम्मीद आहे इंशाअल्लाह महबूब पक्का असांखे महबूब त यार जो जिथे बि ज़िक्र थिए थो यार जी जिथे बि नालो पढ़ियो थो वञे उन जाइ ते पाण नज़रे करम थिए थी सही अचनि न तरह उतां नज़र कनि तरह बि पंधु परे कोन्हे हक़ीक़त आहे सुभान अल्लाह नाज़रीन साईं जन सां बहितरीनु ॻाल्हाईसीं ऐं उन खां अलावा साईं जन खां नात बि रिकॉर्ड कंदासीं साईं जन पहिरियों चकर असांजे हिन
मीडिया जे सोशल मीडिया जे थ्रू आया आहिनि त उनजे करे असांखे थोरो सुवालनि जवाबनि में ॾुखियाई थिए थी जो पहिरियों तकर पाण सम्झो था त ॾुखियाई हूंदी आहे जॾहिं माण्हू उन ॻाल्हि खे माहौर खे सम्झे त असां चाहियूं त असां तव्हां दोस्तनि खे बि साईं जो दीदार बि कराईंदा हलूं साईं जो नातूं बि रिकॉर्ड कराईंदा हलूं जीअं तव्हां उहे बि ॿुधो। हमद, नात, तकरीरूं, इंटरव्यू ऐं घणो कुझु सब्सक्राइब चैनल बहितरीन नात ख़ाननि जूं नातूं ऐं बहितरीन शख़्सनि सां मुलाक़ातूं। उन खां अलावा असां मिलाईंदासीं तव्हांखे तमामु बहितरीन शख़्सनि सां इंटरव्यू ऐं गुफ़्तगू कंदासीं उन्हनि सां। उन खां अलावा कंदासीं नात ख़ाननि जूं बहितरीन नातूं रिकॉर्ड सिर्फ़ु संदनि जे रियल आवाज़ में। तबारक व तआला जल जलालहू जल शानहू पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े में ऐं हुज़ूर गौस आज़म जे सदक़े में छो त तव्हां बग़ैर लालच जे हे कमु शुरू कयो आहे अल्लाह तबारक व तआला हिन में तव्हांखे कामयाबु फ़रमाईंदो ऐं अल्हम्दुलिल्लाह तव्हां कामयाबु आहियो छो त हीउ आहे नालो अल्लाह जे नाले सां शुरूआत थिए थी। ज़िक्र ख़ुदा जो आहे, ख़ुदा जे नाले सां शुरू थिए थो। अल्हम्दुलिल्लाह जंहिं बि उहो कमु कयो आहे उहो कामयाबु थी वियो आहे भली केर बि हुजे छो त हीउ रस्तो ई अहिड़ो आहे। महबूबनि जो पैगाम आहे जेको पुॼाइणो आहे। हा सना ख़ान पढ़े तो महबूब जो पैगाम पुॼाए थो। हा अल्हम्दुलिल्लाह ॿिया ॿुधनि था त वरी उहे ॿुधी ठरनि था। साईं सची ॻाल्हि आहे। अहिड़े हिसाब सां असां चाहियो आहे त सभिनी सना ख़ाननि सां गुफ़्तगू ऐं उन खां अलावा ई सना ख़ानी उन्हनि खे आवाज़ रिकॉर्ड करे ॿुधायूं त जीअं ॿिया दोस्त जेके असां सां छो जो हींअर जेके ओताकूं रहियूं आहिनि वञी मोबाइल में रहियूं आहिनि। सची ॻाल्हि आहे सची। त उन हिसाब सां जेको जहिड़े बि कम में जिथे बि आहे त उहो प्रोग्राम असांजो ॾिसे थो ऐं मां तमामु दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जेके पंहिंजो कीमती टाइम कढी करे असांजो प्रोग्राम ॾिसनि था त मां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां। सभिनी सना ख़ाननि जो मां थो आहियां जेके पाण मूंखे टाइम ॾियनि पिया ऐं मुंहिंजे हिन चैनल खे ॾिसनि पिया। मां सभिनी जो थोराइतो आहियां। तव्हां सभिनी दोस्तनि खे इहा मुंहिंजो गुज़ारिश आहे त मुंहिंजे चैनल खे लाइक कमेंट शेयर ॾींदा हलो, सब्सक्राइब करणु न विसारिजो त जीअं ही असांजी इहा ख़्वाहिश आहे कोशिशि आहे ॿियनि दोस्तनि ताईं पुॼी सघे। साईं आख़िर में कहिड़ो पैगाम ॾींदो जेके ॿुधनि पिया हीअं पैगाम अची वियो आहे? इहो ई पैगाम आहे त हे दुनिया फ़न आहे, जे करिणो अथई त पंहिंजे लाइ कुझु कर। हीअ दुनिया दौलत मिल्कियतूं इहे सभु कुझु हिते हूंदो, हीअ सॼो सभु कुझु हिते हूंदो। केतिरनि बंगला ठाराए, केतिरनि महल ठाराए, केतिरनि खे ख़बर कान्हे पैसनि जी त असांजी मिल्कियत केतिरी आहे। सभु हिते छॾे आहे पर इहो अथई त कंहिं मिसकिन ते नज़र करम कर, पाड़े ओड़े में नज़र कर, ग़रीब मिसकिन ते नज़र कर, महबूबनि जो ज़िक्र कर, निमाज़ 5 वक़्त पढ़, अलाह जो नालो वठि, यारहीं कर, हुज़ूर गौस आज़म जी यारहीं कर, मीलाद मल्हा, इंशाअल्लाह ताला बेड़ा पार थी वेंदा। जे अगरि हिन दुनिया खे छॾे वे तॾहिं बि कामयाबी अथई, जे हिते आहीं तॾहिं बि कामयाबी आहे। साईं जन तमामु बहितरीन पैगाम ॾिनो त हक़ीक़त हीअ दुनिया दौलत हिते ई पई हूंदी या हिते ई रहणी आहे। असांखे कफ़न जो टुकड़ो शल नसीब थिए ऐं हीअ जेका ज़मीन जो कानो त उन हिसाब सां इंसानु लालच में परे पइजी वेंदो आहे, गुनाहनि जे वर चढ़ी वेंदो आहे। असां सभिनी दोस्तनि खे इहा ई वरी गुज़ारिश कंदासीं असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो त जीअं असांजो हीअ जेको प्रोग्राम आहे ॿियनि दोस्तनि ताईं पुॼी सघे ऐं असांखे ॾींदा इजाज़त जे ॾांहुं पेर फिराए करे अलाह सां तव्हांखे आबाद कंदो, जेके जिथे आयो शादो आबाद हूंदो। हमद, नात, तकरीरूं, इंटरव्यू ऐं घणो कुझु सब्सक्राइब चैनल बहितरीन नात ख़ाननि जूं नातूं ऐं बहितरीन शख़्सनि सां मुलाक़ातूं। उन खां अलावा असां मिलाईंदासीं तव्हांखे तमामु बहितरीन शख़्सनि सां इंटरव्यू ऐं गुफ़्तगू कंदासीं उन्हनि सां। उन खां अलावा कंदासीं नात ख़ाननि जूं बहितरीन नातूं रिकॉर्ड सिर्फ़ु संदनि जे रियल आवाज़ में। मीरा शाह मदद थी, मीरा शाह मदद थी, अची ओ की अवेर, लिल्लाह लग लतीफ़ चवे, भर पादीअ दे पेर, औलाद अली शेर कर का मार मुरीद ते, मुर्शिद मुझो बादशाह जिलानी जलील, दादिलो दरगाह जो ऐं ख़ालिक जो ख़लील, हसनीणो आहियां अची वाहर थी वसील, दाता मुझे दिल खे दे तू दिलासा दलील,
वो ज़िलत कई मूं ज़लील रस बादशाह बगदाद जा पर मुर्शिद सारा लहे जो आऊं जियां तुझे आसरे सबई पारूं सूरन जूं हिक लहज़े मंजिल तेज हिक तूं न मटेज जे जग मटियो तां घोरियो सल्ले अला हबीबिना सल्ले अला मुहम्मदिन दिल मूं ॾई छॾी दस्तगीर खे अल्लाह दिल मूं ॾई छॾी दस्तगीर खे वो अल्लाह पंहिंजे मुर्शिद यारियां वारे पीर खे हाय पीर खे वो अल्लाह पंहिंजे मुर्शिद यारियां वारे पीर खे हाय दिल मूं ॾई छॾी दस्तगीर खे अल्लाह दिल मूं ॾई छॾी दस्तगीर खे वो अल्लाह पंहिंजे मुर्शिद यारियां वारे पीर खे हाय कुल पीरनि खां उत्तम अयाला अला हाय कुल पीरनि खां उत्तम अयाला हाय शान अजा जो बेहद बाला हाय शान अजा जो बेहद बाला हाय गंज ॾेई छॾी दो फ़कीर खे अल्लाह गंज ॾेई छॾी दो फ़कीर खे पीर खे वो अल्लाह पंहिंजे मुर्शिद यारियां वारे पीर खे हाय दिल मूं ॾई छॾी दस्तगीर खे अल्लाह दिल मूं ॾई छॾी दस्तगीर खे वो अल्लाह पंहिंजे मुर्शिद यारियां वारे पीर खे हाय बुढ़ड़ीअ जा पियो बेड़ा तारे हाय बुढ़ड़ीअ जा पियो बेड़ा तारे हाय मुर्दा कबर मां पियो उथारे हाय मुर्दा कबर मां पियो उथारे करे इशारो दरिया जे सीर खे अल्लाह करे इशारो दरिया जे सीर खे पीर खे वो अल्लाह पंहिंजे मुर्शिद यारियां वारे पीर खे हाय दिल मूं ॾई छॾी दस्तगीर खे अल्लाह दिल मूं ॾई छॾी दस्तगीर खे पीर खे वो अल्लाह पंहिंजे मुर्शिद यारियां वारे पीर खे हाय मुश्किल में सॾड़ो त करे ॾिस अल्लाह हाय मुश्किल में सॾड़ो त करे ॾिस हाय मिंत में मुर्शिद प्यारे खे बस हाय मिंत में मुर्शिद प्यारे खे बस रुगो दिल जी वधाए उकी रखे अल्लाह रुगो दिल जी वधाए उकी रखे पीर खे वो अल्लाह पंहिंजे मुर्शिद यारियां वारे पीर खे हाय दिल मूं ॾई छॾी दस्तगीर खे अल्लाह दिल मूं ॾई छॾी दस्तगीर खे
पीर के वो अल्लाह पंजे मुर्शिद यारियां वारे पीर के है फैज़ जुनी जा मुर्शिद जीलानी अल्लाह है फैज़ जुनी जा मुर्शिद जीलानी है ना है मुखे का परेशानी है ना है मुखे का परेशानी आहे सहारो दामन गी रखे अल्लाह आहे सहारो दामन गी रखे पीर के वो अल्लाह पंजे मुर्शिद यारियां वारे पीर के है दिल मुदई छदी दस्तगीर के अल्लाह दिल मुदई छदी दस्तगीर के पीर के वो अल्लाह पंजे मुर्शिद यारियां वारे पीर के